अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपके मसाइल और उनका हल। ग्रुप में सवाल आयो है, कब्र बनायूं था उन वक़्तु मिट्टी कब्र मथे ॾिने, इन जे मुतालिक़ सवाल है। पहिरीं सवाल सुनो था। खुश आमदीद। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वअलैकुम सब खैर से हुंदा। अल्लाह पाक का मुझे मान में रखे, दुनिया आखिर चंद्र इज्जत फरमाए। साईं हिकिड़े हमरा सवाल कयो है त जॾहिं पाण मैयत खे दफ़न कयूं था त उहो जेको मिटी आहे उनखे पगे से लथोड़े ने जेको द्रिबियूं था त ई द्रिबण जाइज़ आहे इन या न? मतिलबु मथे उभी करे पगे से पा लतोड़ियूं त लतोड़े सघूं था या न? इन जे बारे में वज़ाहत कंदा। अल्लाह खे जज़ा ख़ैर अता फरमाए। शुक्रिया। तू ही जो तो लोड़ लतोड़िए भायो ढेर मिट्टी मुंह मोड़िए तंहिंमें तोखां कामिल कोड़िए तूं पण इत तो खीमा कोड़िए जल्दी छॾियो माल मुहाग दुनिया दर गुज़र जो माग साथ संबूड़ो जान बजाग। हाणे मसलो ये है त मिट्टी कुरेला मथे ऐसे पेश कई था। अमुक जगह ते ज़मीन अहिड़ी वेती बुरबुरी टाइप जी जो मिट्टी दबाई नथा, प्रेशर नथा ॾिए त क़बर दुरुसे जो ख़दशो वे थो अने पाणी अंदरि अची वञे। तंहिं करे मिट्टी दबाए प्रेशर ॾेई क़बर बनाई था। अने ई कमु मिट्टी दबाए मथे ॾियणु जाइज़ है, पण हाँ मुंदो रहियो त पगे से दबाइण कीअं? ये अमुक जगह ते जाए, जनरली सॼी जगह ते ना आहे। अमुक जगह ते मिट्टी तमामु सारी वेती, पर मामूली जगह ते इन लेवल जो कमु थिए थो। अने केरु तासुबी इंसान ई जे वीडियो बनाए त पांखे वीडियो में अहिड़ो लॻे जंहिं क़बर वारे खे हा न लतें जो वार कयो, द्रीब 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 रोगी मथां लत पई वसे ने ख़ासि करे माण्हू जोड़ा पहिरियल वे त हिन जोड़े सां लतूं पियाणे क़बर वारे खे ॾिठे में अहिड़ो अचे थो। त पहिलो कमु त इहो आहे जे ज़ाहिरनि अदबनि एहतरामनि इन चीज़ खां बचियो खपे, एहतियातनि बचियो खपे। अने अहिड़े मौक़े ते वीडियो पाण कंहिंखे भरेला ॾिनूं न खपे त ई मुंदो हिते ज पूरो रहियो खपे। ॿिए नंबर ते पाण कोई कमु कयूं था उहो कमु इबादत आहे या इबादत न आहे? जे इबादत आहे त तअब्बुदी अमल इबादत इन लाइ करे लाज़मी आहे, शरीयत जो उसूल आहे, जे दलील खपे जवाज़ लाइ। जे जाइज़ आहे त इन लाइ दलील खपे, क़ुरान अने हदीस थी। क़ुरान हदीस में न आहे त कोई क़ियास जो अमल आहे या इजमाए उम्मत आहे। पण ही अमल जेको रहियो से इबादत त आहे न, मामलात आहिनि त मामलात लाइ करे नाजाइज़ थियण जी दलील खपे त अहिड़ी कोई दलील आहे न। अने ही कमु हिकिड़ो ज़रूरत में आहे, जाइज़ आहे। पर हिते जेकॾहिं इन्हनि हर मौलवी चई लतूं नाड़ा न हीअं थिए थो न हूअं थिए थो, ॿियो तरीक़ो कढो त ॿियो तरीक़ो आहे कुरो कढंदा, अहिड़ो मुंदो आहे। त आउं त ई मशवरो ॾियां थो जे मिट्टी पहिरीं जे इन लेवल ते रखे में अचे, ठोस बनाए में ई पावड़ा बावड़ा रहिया तंहिंसे पर थी ई रहियो पावड़ा घुसाइणा पिया, लत घुसाइणी पए, मड़े कमुकार ॾुखियो आहे। पर ई यादि रहियो खपे जे अंदरि जो मामिलो आहे, मैयत खे अंदरि पुछाणो थींदो उनटाणे जे मन रबो का, तुंहिंजो रब केरु आहे, तुंहिंजो नबी केरु आहे, अने तुंहिंजो दीन कयो आहे, ई पुछाणो थींदो। अने ई पण पुछाणो थींदो जे तोखे जे हुन सही जवाबु ॾिने मुंहिंजो रब अलाह आहे, दीन इस्लाम आहे, नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, त इहो पुछाणो थींदो जे तोखे कीअं ख़बर पई जे अलाह ताला तुंहिंजो रब आहे। तैर चवंदो जो मूं क़ुर जी तालीम ॻीड़ी ने, क़ुर जी तालीम जे न ॻीणे उन ते फ़ैल थी वेंदो। क़बर आख़िरत जी मंज़िल मां पहिरीं मंज़िल आहे। इन मंज़िल जे अंदरि जेको कामयाबु थियो ई मिणी जॻहि ते कामयाबु थींदो न, हिते फ़ैल थियो उहो मिणी जॻहि ते फ़ैल थी वेंदो। क़बर जी कुशादगी अल्लाह जी तौहीद से बदल है, प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत से बदल है। पर ही मसलो अहिड़ो हो जे मिट्टी मथे क़बर मथे जॾहिं मिट्टी ॾींदा त लतूं हणनि था, पर आउं इहो मशवरो ॾियां थो जे एहतियातनि बचियो खपे। बाक़ी मसलो क़बर वारे जो आहे, जेको क़बर जे अंदरि रहियो उन जे अमाल जे मुताबिक़ आहे।
कॾ क़बर मुंहिंजी मुंहिंजा हीर जी हुबकार तूं आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।